अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजे लाइ अॼु प्रोग्राम खणी आयो आहियां हिकु उमरकोट जी मशहूरु शख़्सियत जेका हींअर थोरा ॾींहं अॻु असां खां विछड़ी वई आहे। उन मुतलिक़ प्रोग्राम करे रहियो आहियां। उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो ऐं पंहिंजे क़ीमती रायनि खां असांखे ज़रूरु वाक़ुफ़ु कंदा। साईं, सिंध धरती ख़ुशनसीब धरती आहे जंहिं अहिड़ा इंसान पैदा कया आहिनि जिन अॻिते हली पंहिंजे कमनि, पंहिंजे सोचुनि, पंहिंजे सम्झुनि सां अहिड़ा कम कया जेके दुनिया जे माण्हुनि जी दिलनि में हमेशह हमेशह जे लाइ आबाद थी विया। साईं ॻाल्हि कनि था त 1955 26 डिसंबर 1955 ते मीर ग़ुलाम रसूल टालपुर जे घर में हिकु नीगर ॼाओ जंहिंजो नालो मीर ग़ुलाम मुस्तफ़ा टालपुर। साईं मीर ग़ुलाम मुस्तफ़ा टालपुर तमामु हिकिड़ी वॾी शख़्सियत हो ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा टालपुर पहिरियां शुरूआती तइलीम जेका आहे मीरपुर ख़ासि जे हिकिड़े ख़ानगी स्कूल में हासिलु कई। थोरो घणो अञा जवानी ते पहुतो त संस वालिद बुज़ुर्गवार हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे तॾहिं ही तमामु नंढी उमिरि जो पर मीराणो ॿारु वॾो लॻो थिए, थुल्हो मतारो, तव्हां सम्झो त जहिड़ो वॾी उमिरि जो इंसानु कोई लॻे ऐं हिन में अकुल ऐं सोच सम्झ जे एतबार सां वॾो दाना पहिरियां सभ खां पहिरियां पंहिंजे राज भाग खे संभाले रुगू फार्म में पंहिंजी रिहाइश इख़्तियार कयईं। पोइ जीअं माण्हुनि ऐं समाजी कमनि में इन्वॉल्व रहियो, सभ खां पहिरियां हिन ई छा कयो जो उते गवर्नमेंट प्राइमरी स्कूल रुगू फार्म ते क़ाइमु कयईं। उनखां पोइ जेको आहे सो छोकिरियुनि जो स्कूल क़ाइमु कयईं। उनखां पोइ गवर्नमेंट मीर वली मोहम्मद हाई स्कूल संस बहितरीनु यादगारनि मां आहे। उनखां सवाइ बुनियादी हेल्थ सेंटर, जिते ॿहिराड़ियुनि में बुनियादी हेल्थ सेंटर ठहंदा आहिनि त अधु ॾींहुं ड्यूटी हूंदी आहे, 2 बजे खां पोइ बंदि हूंदा आहिनि। पर मीर साहिबु पंहिंजी कोशिशूं करे, हड़ां वड़ां कोशिशूं करे, हर वॾे माण्हू खे चई चवाए 24 कलाक सर्विस ॾींदी आहे। साईं जे करे अॻे असांजूं नियाणियूं जेके डिलीवरी केस में हितां वेंदे उमरकोट शहर ताईं, उमरकोट शहर वारा जवाबु ॾींदा हुआ त हैदराबाद वठी ईंदा त माण्हू ग़रीबनि वटि किथां या पैसा एतिरा मरी वेंदियूं हुयूं वीचारियूं, ॿार पेट में मरी वेंदो या उहो उन करे हिन जेको आहे सो हॉस्पिटल हाणे साईं सिर्फ़ु टेलीफोन जे हिकिड़े नंबर ते आहे, तव्हां नंबर लॻायो, तव्हांजी एम्बुलेंस जेको आहे सो पंहिंजे मरीज़ खे वठण जे लाइ तव्हांजी घटी ते अचे हारून। इन खां वॾी कहिड़ी सभु। उनखां सवाइ साईं पाण सियासत जे बेलगाम घोड़े ते बि अहिड़ी त सुवारी कयईं जो हमेशह यादि। सभ खां पहिरियां पाण फंक्शनल मुस्लिम लीग में शामिलु थियो, छाकाणि त फंक्शनल लीग में शामिलु थियण जो सबबु इहो साईं पीर साहिबु पागारे सां हिन जा ज़ाती तमामु घणा तालुकात रहिया। उनखां पोइ जेको आहे सो सिटी उमरकोट जो चेयरमैन रहियो फंक्शनल मुस्लिम लीग जो। उनखां पोइ जेको आहे सो वरी सदर थियो फंक्शनल लीग मुस्लिम लीग जो ज़िले उमरकोट जो। ऐं उनखां पोइ गपने यूसी जो मीर ग़ुलाम मुस्तफ़ा टालपुर साहिबु जेको आहे सो नाज़ुम रहियो परवेज़ मुशर्रफ जे दौर में। उनखां सवाइ हिननि जो जेको ज़ाती ऐं सियासतदाननि सां जेके हिननि जा वास्ता हुआ उहे ॿिन्ही वॾा वास्ता हुआ। हीउ कॾहिं बि कंहिं माण्हू वटि कम लाइ कोन वेंदो, कम हिन जा पाणी फ़ोन ते थींदा। हाणे हिननि जा गहरे में गहरा यार तव्हांखे ॿुधायां त पहिरियों मीर हज़ार ख़ान बिजाराणी जेको पाकिस्तान सां सिंध जी सियासत जो वॾो हीरो हो, मरूम गुज़ारे वियो, अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे। उनखां सवाइ अकबर बुगटी जो पुटु सलीम बुगटी जेको उहो बि हींअर हिन दुनिया में न आहे, उहो बि हुनजो संथी हो। उनखां सवाइ जेको आहे सो ॿिया बि तमामु घणा सियासतदान, जातम मंगिरियो न चओ पोइ केरु, हिते जा सियासतदान त मीर साहिब सां ॻाल्हाए कोन सघंदा। हिकिड़ो बैरिस्टर ख़्याल जो माण्हू हुनजी सोचूं ऐं हुनजी सम्झनि खे जवाब खे ॾेई कोन सघे, सियासत जो माना अहिड़ो। ऐं उनखां पोइ ॻोठाणे राज बाग ते जेको ख़्याल आहे की केर बि मीर साहिब वटि ग़रीब हुजे अमीर हुजे केर बि हुजे बिना इतलाह जे मीर साहिब वटि वेंदो ऐं मीर साहिबु पहिरियां उनखां इहो कोन पुछंदो त तुंहिंजो कमु कहिड़ो आहे, पहिरियां चवंदो वेह पाणी पी, पाणी पीआरींदा, थधो पाणी पीआरींदा, पोइ चांहि पीआरींदा, तेसि ताईं हुनखां ॿियूं कचारियूं पियो कंदो, पर चांहि बांहि पी पोइ ॿुधाईंदो ॾियो ख़बर बाबा हाणे हाल त उहो फ़ोन कंदो। नंढड़ा हिकिड़ा मामूली मसइला बि, पर मीर साहिबु नंढे ऑफिसर सां बि कोन ॻाल्हाईंदो।
नंढे ऑफिसर सां बि ॻाल्हाइण में उहो कोन ॻाल्हाईंदो, पर उहे के माण्हू ग़लति माण्हू कमु कोन कंदा हुआ, ग़लति माण्हू जी उन कॾहिं बि सपोर्ट कोन कई। हू हमेशह ग़रीब मिसकीन मारू माण्हुनि जी सपोर्ट कंदो, उन ई जे लाइ उन हड़ा वड़ा हर तरह सां कोशिशि कई। उन खां सवाइ ख़ासि करे हू मेघवाड़ कम्यूनिटी जेका हुई उन्हनि खे त पंहिंजा ॿार चवंदोसि हीअ त मुंहिंजा बच्चा आहिनि, हीअ मुंहिंजो औलाद आहे। उन खां सवाइ हिन जी शख़्सियत जी ॿी ख़ूबी बि इहा हुई त हू जॾहिं बनी ते वेंदो हो त पंहिंजे कमदार खे हुकुम ॾींदो हो त जेकर वञ बनी ते ॾिस, जेकर का हारियाणी आहे या का औरत बनी ते कमु कंदड़ आहे त उनखे घर मोकिलियो, ऐं वञा थो बनी घुमणु। साईं एतिरो करणु, एतिरी सोच करणु, ऐं त सम्झां थो अॼु जे सिंधी वॾेरे या सिंधी MP या MNA में अॼु ताईं इहा ॻाल्हि कोन्हे। उन खां सवाइ साईं सैर ऐं सयाह जो बि वॾो शौक़ीन, 70 मुल्कनि जो सैर कयो आहे। 70 मुल्कनि में उन घुमी ॾिठो हो, पंहिंजे दोस्तनि वटि वेंदो। उन खां सवाइ दुबई में अरब शहज़ादनि सां उन्हनि जा तमामु क्लोज़ टर्म हूंदा, अरबनि शहज़ादनि वटि वेंदो ऐं उहे बि हिन जी तमामु घणी इज़त कंदा हुआ। हुतां फोन ईंदो, तमामु घणी इज़त ऐं आबरू रखंदा, ऐं हर वॾो माण्हू त हुई हिन जी आफ़ियत आहे। ॻाल्हि कनि था त हिकिड़े दफ़ा उत्तर सिंध में जेको आहे सो तमामु इहो कारोकारी रवाज जाम हलंदो आहे। उतां को छोकिरो कारोकारी जे केस में मजबूर छोकिरी खे मारे छॾियो, उते क़बाइलियुनि मारे छॾियो। छोकिरो जेको आहे सो हिते पहुतो ऐं मीर साहिबु ओचितो सुबुह पार सवेरो ब्रश करियो या चांहि जो नाश्तो पियो कयो। माण्हुनि खे सभिनी वटि उमरकोट वियो, हुन MP वटि वियो, MNA वटि वियो, सभिनी चयो बाबा तव्हां इहो वटि कोन्हे। मीर साहिब वटि उहो आयो, तॾहिं पेरनि ते मीर साहिब ते किरी पियो, साईं मुंहिंजी ग़लती का बि कोन्हे, हुन नियाणी खे जेका सज़ा मिली आहे उहा बि ग़लति मिली। असीं ग़रीब माण्हू, असांजो इहो कमु ई जीअं चऊं इलाइक़े कहिड़े मां आहियूं, चयऊं मीर हज़ार ख़ान बिजाराणी असांजो जिरगो रखियलु। चई तेसि ताईं 5 मिंट हिन ॻाल्हि करे दंग कई त बिजाराणी साहिबु ख़ुदि मीर साहिब खे फ़ोन कयो, मीर साहिबु ॻाल्हि ॿुधी आहे, तुंहिंजे इलाइक़े में हीउ माण्हू आयो आहे ऐं हीउ माण्हू जेको आहे कारो आहे ऐं हिनखे सज़ा मिलंदी, हिन जिरगे जी तारीख़ मुक़ररु थी वई आहे। तॾहिं पाण खिली चई मीर साहिब हिन जॾहिं मुंहिंजे उताक ते क़दम रखिया त हिन पहिरियां मुंहिंजे पेरनि ते अची हथु रखिया, ऐं ग़रीब कोई मिसकीन मारू माण्हू आहे, हिनखे मूं त अछो करे छॾियो आहे। पोइ तूं कारो करीं या न करीं उहो तुंहिंजी मर्ज़ी आहे, पर मूं हिनखे अछो करे छॾियो आहे। हीउ ग़रीब आहे, हिन सच मूं सां ॻाल्हायो आहे, सच ॻाल्हायो आहे, ऐं हिनखे माफ़ु करियो। हुन चयो त हिन ते ॾंडु पवंदो, ॾंडु बंडाण आऊं अचां थो, दरियल आऊं अचां थो। साईं उन महिल हुन छोकिरे खे खणे थो गाॾी में, उतां वञी वेही मीर हज़ार ख़ान बिजाराणी वटि पहुतो। मीर हज़ार ख़ान बिजाराणी वटि जीअं पहुतो त इहो मीर साहिबु बंगले खां ॿाहिरि निकिरी आयो। एतिरो त हुनजो वास्तो, मीर हज़ार ख़ान बिजाराणी ॿिन्ही वॾे क़िस्म जो माण्हू आहे, उहो ॿाहिरि निकिरी आयो। चई मीर साहिबु तो मूंखे मारे छॾ, बसि हाणे तूं जीअं करीं, जहिड़ो फ़ैसिलो करीं, जिरगो करीं, आऊं उथी वञा थो घर, तूं हुननि जो जेको फ़ैसिलो करीं। पोइ मीर साहिबु हिननि खे सभिनी खे ठाहे, न को ॾंडु न को बंड कुझु कोन, सभिनी खां माफ़ियूं वरितईं कि बाबा जंहिं मारियो आहे उन ते ई ॾंडु थींदो, उन ते ॾंडु थींदो। बाक़ी सभिनी जो ठाह कराए आख़िर ताईं उन छोकिरे जी शादी जो भतु खाई पोइ साईं आयो। एॾो त हिकिड़ो बहादुर इंसानु हो, इंसानियत जा हुन वटि सभु रूप हुआ। हू ॻाल्हाईंदो, ॻाल्हाइण जो आर्ट हुन में एॾो त ॻाल्हि खे कंहिं बि माण्हूअ खे मुतमिन करणु, उहा हुनजी वॾी हिकिड़ो कमाल, इहो हुनजो फ़न जो कमाल हो। फ़न जो तव्हां चओ मेराज हो फ़न जो, छाकाणि त चाहे केॾो बि वॾो माण्हू हुजे, मीर साहिब जे अॻियां ॻाल्हाए कोन सघंदो। मीर साहिबु ॻाल्हि अहिड़ी कंदो, सिधी ॻाल्हि कंदो जंहिंजो हुन वटि जवाबु कोन हुजे। छाकाणि त सियासत अॼुकल्ह जेका आहे सा अहिड़ी थी वई आहे, जेका मफ़ाद परस्त थी वई आहे, पर मीर साहिबु जेका सियासत कई उहा साफ़ सुथरी अहिड़ी सियासत कई जंहिं ते अॼु जो मौक़िफ़ या सुभाणे जो मौक़िफ़ या अॼु जो तारीख़दान या सुभाणे जो तारीख़दान को बि मीर साहिब ते ॻाल्हि नथो करे सघे त मीर साहिब ई ग़लति करे। मां चवां थो मूं हुन सिलसिले में तमामु घणनि माण्हुनि सां मुलाक़ातूं कयूं, उन्हनि जा तफ़सील वरिता। अहिड़े नमूने सां मीर साहिबु जॾहिं 15 मई 21 रमज़ान मुबारक ते हिन फ़ानी जान मां लाॾणूं करे वियो, ऐं आख़िरी ॾींहंनि में मीर साहिब सां जेके माण्हू मिलिया हुआ उन्हनि
सां उन्हनि जी ॻाल्हि करणी त हिकिड़े दफ़ा हिकु महीनो कराची जी ख़ानगी अस्पताल में बीमारी जे बिस्तरे ते रहियो, पर सिर्फ़ु हिकिड़े पीर साहब पागारे साहब जी फ़ोन आयो हो अयादत जे लाइ। उन टाइम ते साईं जिन जी तबियत तमामु घणी ख़राबु हुई ऐं जेको आहे सो ॻाल्हाइण जी उहो सघ न थिए सारी सघे। बाक़ी हुन माण्हुनि सां ऐं उन्हनि दोस्तनि सां ज़रूरु शिकायतूं जेके कयूं, शिकायतूं हिकिड़ियूं इहो कयूं चई इहे उहे माण्हू हुआ जेके मूं वटि मूंखे मीर साहब करे पूॼींदा हुआ, अॼु उहे माण्हू मूंखे ॾिसण बि कोन। साईं इहा ॻाल्हि असांजे सिंधी अदब जे या सिंधी सियासतदाननि जे जिन माण्हुनि सुठा कम कया आहिनि, जिन माण्हुनि पंहिंजनि माण्हुनि खे नवाज़ियो आहे, पंहिंजनि ग़रीब माण्हुनि ते ध्यानु ॾिनो आहे, उन्हनि सभिनी शिकायत कई आहे। उन में पोइ चाहे शेख अयाज़ हुजे, आरिसर साहिबु हुजे, चाहे साईं मिस्कीन जहान ख़ान खोसो हुजे। तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ॿुधायां त हिकिड़ी जेल जी डायरी आहे अब्दुल वाहिद आरिसर जी, उन में हाणे मिस्कीन जहान खोसो तमामु मशहूरु माण्हू, पर मिस्कीन जहान त हिकिड़े दफ़ा आरिसर साहिब जी तबियत ख़राबु थी वई त हुनखे चेकअप करण लाइ सेंट्रल जेल मां मोकिलियो वियो हॉस्पिटल। हिंदू डॉक्टर उन चयो आरिसर साहिबु वियो तव्हांजी चेकअप करे यार थी तबियत मुंहिंजी चेक कर, मुंहिंजी तबियत सही कोन्हे। जेसिताईं पहिरियां हेॾां अचो 21 नंबर कमरे में तव्हांखे कुझु शइ ॾेखारियो। 21 नंबर कमरे में छा आहे? जेसिताईं तव्हां अचो त सही त उते ॾिसे त हिकिड़े बेड ते जेको आहे सो मिस्कीन जहान ख़ान खोसो पंहिंजी ज़िंदगी जा आख़िरी ॾींहुं गुज़ारे रहियो आहे ऐं हुन में हुनजी अहिड़ी हालत हुई जो जेका मानी हुनखे मिलंदी हुई उहा बि हिनखे सुठी कोन हूंदी, उहा उते हारी पई हुई ऐं हुनजे जिस्म ते माकूड़ा एतिरा हुआ, माकूड़ा मिस्कीन जहान खोसो जे जिस्म ते एतिरा हुआ जेके साईं अब्दुल वाहिद आरिसर कढी पोइ वरी हुनखे ॿिए बिस्तरे ते ॿिए बेड ते कयूं। उन्हनि माण्हुनि खे बि शिकायतूं सिंधी अवाम असांजी सिंधी अवाम ॻाल्हि छा थियो आहे, आउं कोन थो चवां त इहो छो थियो आहे, छाजे लाइ थियो आहे, पर इहो ग़लति कमु आहे। ऐं असांजा इहे हीरोज जेके आहिनि तमामु थोरा माण्हू आहिनि जेके असांजे मुल्क ऐं क़ौम ऐं पंहिंजे समाज जे ग़रीब इंसान लाइ कमु कयो जिन माण्हुनि, उहे तारीख़ जा वॾा माण्हू आहिनि ऐं उहे तारीख़ में हमेशह उन्हनि जा नाला जेके आहिनि से सुनहरी लफ़्ज़नि में लिखिया वेंदा। मीर ग़ुलाम मुस्तफ़ा टालपुर हिकु अहिड़ी अणविरसरंदड़ शख़्सियत आहे जंहिंखे सॼो उमरकोट त छा पर सॼी सिंध बि यादि करे। साईं हुनजी मीर साहिब जी आख़िरी जनाज़े निमाज़ में बि हिन ग़रीब मंश इंसान बि शिरकत कई। साईं अजीब मंज़र हो, हर माण्हूअ जी अखि हली हुई, 2 खां 2.5 माण्हू शरीक थिया जनाज़े निमाज़ में, छाकाणि त हिन वक़्तु हीअ कोरोना वबा हली रही आहे, माण्हू तमामु घटि हुआ, पर पाबंदी बि हुई हुकूमतुनि जी, पोइ हुनजी पर कई माण्हू पहुता। पर मूं ॾिठो त जेको दुख ग़रीब माण्हूअ खे मीर साहिब जे करे हो अहिड़ो कंहिं माण्हू, छाकाणि त ग़रीब चवंदा त पोइ मूं केतिरी टी खां चोटी त हारियुनि सां मूं मुलाक़ात कई, हुन खां सवाइ हुननि जे दोस्तनि सां मूं मुलाक़ात कई। हारियुनि मां तव्हांखे ॿुधायां त जिन 40 माण्हुनि सां मूं मुलाक़ातूं कयूं हुन मां 22 माण्हू मूंखे मीर साहिब जो नालो ॿुधंदे ई रोई वई। साईं ही तारीख़ में अज़ीम माण्हू जंहिंजे इन्हनि माण्हुनि लाइ उस्ताद बुखारी चयो आहे हिन माॻ जी हिफ़ाज़त माण्हुनि जे हथ में आहे, कमकार छा क़यादत माण्हुनि जे हथ में आहे। माण्हू अञा हितां जा माण्हू न थी सघिया पर क़ादिर सौंपी कुदरत माण्हुनि खे। इहो चई ऐं इजाज़त वठंदुसि। सिंध सलामत।